रुगी सुबह थे अदा गाजी रुगी शादी लाइ हा करे पाणे लठियूं हणी सिधो कंदोसांसि। बोता है आयो तो नो मास्टर। हाँ कमदार तहीब मास्टर सच बुधो तम त अॼुकल्ह जा मास्तर चोर चकार वधीक ऐं उस्ताद घटि लॻंदा आहिनि। हिनखे ॾिसी इहो मूंखे यकीन थी वियो। ॻाल्हि ॿुध मास्तर, हिन ॻोठ में मास्तर खे ईंदे त सभु को ॾिसंदो आहे, पर वींदे हुनखे अॼु ताईं कंहिं बि कोन ॾिठो आहे। ताज़ो ताज़ो मुंहिंजे ॻोठ में मास्तर मूं उहा ख़बर ॿुधंदे बि हिते आयो हुई। तव्हां मास्तर कहिड़ी मिटी मां ठहियल आहे? मरो बि था पोइ बि मुड़ो नथा। वॾरा चवणी आहे त हिकु इंसान जी ज़िंदगी बचाइण ॼण पूरी काइनात जी ज़िंदगी बचाई। हिकु फ़र्द खे तालीमी आफ़ताब करणु ॼण त पूरी क़ौम खे सुधारणु आहे। हीउ हक़ सच जो ॾीओ आहे। तेल बदिरां रत घुरंदो त मां ॼण जे लाइ तयारु आहियां। बोता है अॻे ॿुधंदा हुआसीं त मास्तर चरिया आहिनि, पर हाणे ॾिसो पिया मास्तर चरियो। मास्तर मां तोखे स्कूल जी चाबी ॾियां थो, तूं वञी स्कूल खोल, पर मूंखे लॻे थो त स्कूल में हिकिड़ो ॿार बि कोन ईंदी जंहिंजा इरादा बुलंद हुजनि ऐं हक़ सच जो अलम हथ में हुजे त उन सां ख़ुदा बि गॾु हूंदो आहे। तव्हां सिर्फ़ु मूंखे स्कूल खोलण जी इजाज़त ॾियो। जेकॾहिं 10 ॾींहंनि में ॿार न आया त मां हितां हलियो वेंदुसि। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। ठीकु आहे, तूं भली वञी पंहिंजो ज़ोर लॻाए, हितां ॿाहिरि निकिरी वञी हक़ सच जा नारा हण, माण्हू कठे कर, पर जॾहिं हितां वञी न त कमदार खां किरायो भाड़ो वठी वञजां, छो जो मूंखे चङी तरह ख़बर आहे त पछाड़ी तारीख़ुनि में तव्हां मास्तरनि वटि किराए जेतिरा पैसा बि न आहिनि हूंदा। हाणे तूं वञी सघींदो? तव्हांजे पैसनि जी का बि ज़रूरत न आहे। मूंखे यकीन आहे त मां पंहिंजे मक़सद में कामयाबु थींदुसि। अलाह कंदो। हाणे भली वञ वञ, हाणे वञ। वञण ताईं पंहिंजो इनाम धमाल पैक संभाले रखो। जपाल मेज़बानी जो राज़। पैक में लिखियल कोड के ॼाणियल नंबर ते SMS करियो ऐं लख खां वधीक इनाम खटण जा मौक़ा माणियो। पर्ल डस्ट लखे इनामात। खास मिक्स चाय का एक्सपर्ट बनना है तो ट्राई करें नेस्ले एवरीडे। छोटा पैक बड़ा मजा। है